अल्लामा शाहज़ेब अल मदनी चयो आहे त नात शरीफ़ पढ़णु सहाबाए इकराम जी सुन्नत ऐं नात शरीफ़ ॿुधणु असांजे सुहिणे नबी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत आहे। हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में नातूं पेश करणु या संदन विलादत जी ख़ुशीअ में विलादत जो ॾियारो मल्हाइणु क़ुरान और हदीस मां साबित आहे। इन करे ई दावत इस्लामी जे इज्तिमा में मीलाद ऐं नात खे वधीक अहमियत ॾिनी वई आहे। हू सब्ज़ी मंडी सकरण में महफ़िल मीलाद में बयानु करे रहियो हो। हिन चयो त ॿिन्ही जहाननि जो सरदार रहमतुल आलमीन आहिनि, जंहिंजो शान बयानु करणु असां उम्मतियुनि ते फ़र्ज़ु थिए थो। हिन इहो बि चयो त असुलु ॻाल्हि नसीब ऐं हिदायत जी आहे, जेका जंहिंखे नसीब में अचे। असीं पाण खे ख़ुशनसीब सम्झंदा आहियूं जो मीलाद मल्हाइण वारनि मां आहियूं। इज्तिमा में दावत इस्लामी जे नात ख़्वाननि हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में सना ख़्वानी पिणु पेश कई, जिन में शाहिद नवाज़ अत्तारी, तलहा अल मदनी, फ़ुरक़ान अहमद अत्तारी, मोहम्मद राशिद अत्तारी शामिल हुआ। इन खां अॻु इज्तिमा जे मेज़बाननि इमरान अली क़ादरी, मुनीर अली शेख ऐं राणा लियाक़त अली आयल महिमाननि जो आदर भाव करे संदन महिमान नवाज़ी पिणु कई। महफ़िल मीलाद में सैयद शबीर अहमद शाह, दावत इस्लामी जो तालका निगरान मुख्तियार अली करमी, टाउन निगरान ग़ुलाम नबी अत्तारी, हाजी मोहम्मद शकील अत्तारी, नासिर अली बेग, ग़ुलाम क़ादिर अत्तारी, मुबीन अहमद ख़ानदादा, सद्दाम हुसैन अत्तारी ऐं काज़ी जावेद सनाई समेत शहर जूं कई शख़्सियतूं ऐं मज़हबी आलिम हाफ़िज़ शामिल हुआ।